ब्रेकिंग न्यूज़ है। इंसानी स्मगलिंग ऐं दस्तावेज़न में फेरफार के केस में सारिम बरनी के ट्रायल शुरू न थियण ख़िलाफ़ हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल की वही है। अदालत सारिम बरनी की दरख्वास्त रद्द करे छड़ी। FIA अञा जांच करे रही है। अदालत जो चवण है तमाम वक्त खां अॻु अदालत सां राब्तो कयो आहे। अदालत पारां इहो चयो वियो हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। इंसानी स्मगलिंग ऐं दस्तावेज़न में फेरफार जो केस जंहिंमें सारिम बरनी जो ट्रायल शुरू न थियण ख़िलाफ़ हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई वही है। अदालत सारिम बरनी की दरख्वास्त रद्द करे छड़ी। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, इन हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। आज सिंध हाई कोर्ट में इंसानी स्मगलिंग ऐं दस्तावेज रद्दो बदल जो केस में सारिम बरनी की ट्रायल शुरू न थियण के खिलाफ़ हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल की वही है। सारिम बरनी की दरख्वास्त के हाई कोर्ट रद्द करे छॾियो आहे। अदालत चयो त FIA अञा तहक़ीक़ात करे रही है। तव्हां वक़्त खां अॻु अदालत सां रुजू कयो आहे। सारिम बरनी जे वकील चयो त FIA अञा ताईं चालान पेश न कयो आहे, जंहिं करे केस जो ट्रायल न हली सघियो आहे। वकील वधीक चयो त FIA न चालान पेश थो करे न ई केस हलाए रहियो आहे। अदालत चयो त FIA जवाब जमा करायो आहे। सवाल कयो अदालत दरख्वास्त जे क़ाबिल समात हुजण जी तस्दीक न कई वई आहे। डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त FIA के नोटिस जारी न आहे थियो, नई दरख्वास्त की कापी मिली है। डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त केस अञा ताईं ज़ेरे तफ़्तीश आहे। डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त FIA हुन सां लाॻापियल ॿियनि मामलनि ते पिणु इंक्वायरी करे रहियो आहे। हिन वधीक चयो त इंक्वायरी मुकमल करे आला ऑफिसरनि खे हथाल कई वेंदी। जी ठीक है, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।